कंदासीं हिन अहम ख़बर सां त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी हिदायत ते ट्रैफ़िक क़ानून जी भञकड़ी ते क्रैकडाउन जारी आहे। वॾे वज़ीर खे ट्रैफ़िक पुलिस तरफ़ां 9 खां 16 मई 2025 ईस्वी ताईं अॻिभराई रिपोर्ट पेश कई वई। वॾे वज़ीर खे आगाही ॾिनी वई त हेलमेट न हुअण ऐं ट्रैफ़िक क़ानूननि जी भञकड़ी ते 43,852 मोटरसाइकिलूं ज़ब्त कयूं वयूं आहिनि। वॾे वज़ीर खे आगाही दौरान ॿुधायो वियो त फैंसी नंबर प्लेट्स ऐं कारनि शीशनि सबबि 3,951 गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। वॾे वज़ीर खे चिंची रक्षा ख़िलाफ़ 16 अप्रैल खां 16 मई 2025 ईस्वी जी कार्रवाइनि बाबति रिपोर्ट पेश कई वई। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त शहर में 11 मॉडल रोडनि ते चिंची ऐं मोटरसाइकिल रक्षा हलाइण ते पाबंदी आहे। वॾे वज़ीर जो चवणु हो त शहरी ट्रैफ़िक क़ानून जो एतिराम कनि, पंहिंजे ऐं ॿियनि जी ज़िंदगी खे बि महफ़ूज़ बणाइनि। वॾे वज़ीर जो चवणु हो त हेलमेट जो इस्तेमालु हर सूरत में यकीनी बणायो हादसनि खां बचाव मुमकिन आहे। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां सिंध टीवी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, वधीक छा चवणो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो? कराची में ताज़ो ट्रैफ़िक हादसनि जी लहर अचण खां पोइ वॾे वज़ीर न सिर्फ़ु सख़्तु नोटिस वरितो बल्कि सख़्तु नोटिस वठण खां पोइ ट्रैफ़िक क़ानून जे कननि जी ख़िलाफ़ वर्जी करण जे ख़िलाफ़ क्रैक डाउन जेको उनजो सिलसिलो जारी रखियो वियो। ताज़ो जेको हफ़्तो 9 खां 16 मई 2025 ताईं गुज़रियो, उन जे हवाले सां बि अॻिभराई रिपोर्ट ॾिनी हुई। हेलमेट न हुजण ऐं ट्रैफ़िक क़ानून जी ख़िलाफ़ वर्जी ते 43,852 जेके मोटरसाइकिलूं उहे ज़ब्त कयूं हुयूं। अहिड़ी तरह फैंसी नंबर प्लेट ऐं कारनि शीशनि जे हवाले सां 3,951 गाॾियुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वई ऐं क़ानून जी ख़िलाफ़ वर्जी करण ते 685 हेवी ऐं लाइट गाॾियुनि खे जेको हिरासत में वरितो वियो। रिपोर्ट में ट्रैफ़िक पुलिस पारां 35 वॾियूं ऐं नंढियूं गाॾियूं जेके फिटनेस हुजनि त रजिस्ट्रेशन मनसूख़ करण जे हवाले सां सिफ़ारिश कई आहे। फिटनेस न हुजण ते 663 वॾियूं ऐं नंढियूं गाॾियूं हुनजी रजिस्ट्रेशन आर्ज़ी तौर ते मनसूख़ करण जे हवाले सां सिफ़ारिश कई वई आहे। हिन हवाले सां ट्रैफ़िक क़ानून जी संगीन ख़िलाफ़ वर्जी ते 22 चालान जेके उहे दाख़िल कया विया। वॾे वज़ीर खे ॿुधायो त चिंची मोटरसाइकिल रक्षा हलाइण जी जेका बेज़ातीअनि जी रिपोर्ट आहे उन में बि आगाही ॾिनी वई ऐं ॿुधायो वियो आहे त चिंची रक्षनि जे ख़िलाफ़ 1 महीने यानी 16 अप्रैल खां 16 मई ताईं कार्रवाई जी रिपोर्ट जेका हुई उन में 11 मॉडल जेके रोडनि उन में चिंची मोटरसाइकिल रिक्शा हलाइण ते पाबंदी लागू कई वई। अहिड़ी तरह सां जेका शहरां जेके ममनू जेका रस्ता आहिनि उन ते जेका चिंची ऐं मोटरसाइकिल रिक्शा हलाइण जे हवाले सां ग़लति ड्राइविंग ऐं तेज़ रफ़्तारी ऐं ॿियनि ॾोहनि ते 194 FIR जेके उहे दाख़िल कयूं हुयूं। 434 चिंची मोटरसाइकिल रिक्शनि खे तहवीज़ में वरितो वियो। 434 ड्राइवरनि खे गिरफ़्तार कयो वियो। बग़ैर रजिस्ट्रेशन जे 25 चिंची ऐं मोटरसाइकिल रिक्शा ज़ब्त कया विया ऐं इन तरह सां गैर क़ानूनी तौर ते LPG ऐं CNG लॻाइण ते 377 गाॾियुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। मजमूई तौर ते 12,183 फाइन टैक्स जारी कया विया। अहिड़ी तरह सां कानून शिकनी कंदड़ जेके उन्हनि खां जेका कानून ते अमल करण जे हवाले सां अॻिभराई कंदे IG पुलिस सख़्तु हिदायतूं जारी कयूं आहिनि ऐं ट्रैफ़िक क़ानून जी जेका पासदारी जे हवाले सां वॾे वज़ीर चवणो त इहा अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त जे हवाले सां आहे ऐं शहरी ट्रैफ़िक क़ानून जो एतिराम कनि, पंहिंजे ॿियनि जी ज़िंदगी खे महफ़ूज़ बनाइनि, हेलमेट जो इस्तेमालु यकीनी बनाइनि ऐं पंहिंजी हिफ़ाज़त सां गॾोगॾु हादसनि खां बचाव जेको मुमकिन थी सघंदो। अहिड़ी तरह सां वॾे वज़ीर खे आवाम खे इन हवाले सां आगाही ॾींदे चयो त फैंसी नंबर प्लेटूं कारा शीशा समस्या जे हवाले सां उहो पासो कनि ऐं ख़िलाफ़ वर्जी करण ते क़ानूनी कार्रवाई ख़िलाफ़ कई वेंदी ऐं हेवी ट्रैफ़िक जी रफ़्तार जे हवाले सां जेका ॻाॾियूं आहिनि उहे 30 किलोमीटर फ़ी कलाक मुक्त कई वई। उन ते पिण अमल कयो वञे। बग़ैर फिटनेस ऐं रजिस्ट्रेशन जी गाॾियूं रोड ते हलाइण वारनि जे ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई थींदी। ड्राइविंग जे दौरान हिफ़ाज़ती उसूलनि जी मुकमल पाबंदी कई वञे। एहतियात कयो वञे त महफ़ूज़ रहंदो माण्हू ऐं ट्रैफ़िक क़ानून अवाम जी ज़िंदगी खे मुहाफ़िज़ बनाइण जे हवाले सां लागू थियनि था त अवाम खे लाज़मी आहे न सिर्फ़ु उन ते अमल कनि बल्कि अगरि हिकिड़े अमल कंदा पंहिंजूं ऐं जेके ज़िंदगियूं आहिनि उहे महफ़ूज़ बणिजी सघंदियूं। ट्रैफ़िक क़ानून जे हवाले सां कार्रवाइयूं ऐं अॻिभराइनि ते रिपोर्ट पेश कई वॾे वज़ीर खे ऐं जेका रिपोर्ट पेश कई हुई वॾे पैमाने ते कार्रवाइनि खां पोइ ट्रैफ़िक हादसनि में न सिर्फ़ु घटिताई आई आहे बल्कि इन हवाले सां हाणे माण्हुनि में आहिस्ते आहिस्ते जेको शऊर जी जेका बेदारी आहे, जागृत आहे, उहा पिण वधी रही आहे। जी बिल्कुलु। ठीकु आहे फयाज़ कुरैशी, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।